अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िसासु फ़िल क़त्ल अल हुर्रु बिल हुर्रि वल अब्दु बिल अब्दि वल उन्सा बिल उन्सा फमन उफ़िय लहू मिन अख़ीहि शैउन फ़इत्तिबाउन बिल मअरूफ़ व अदाउन इलैहि बिइहसान ज़ालिका तख़फ़ीफ़ुम मिन रब्बिकुम व रहमह फमन इह्तदा बअद ज़ालिका फलहू अज़ाबुन अलीम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुहुल। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे त ईमान वारो तव्हांजे मथां फ़र्ज़ु कयो वियो आहे क़िसास क़त्लनि जे अंदरि। क़त्ला क़तीलुनि जी जमा हुआ। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ईमान वारनि खे मुख़ातिब थिए थो पियो त ईमान वारो जेकॾहिं को शख़्स क़तलु थी वञे उन क़ातिल खां बदिलो वठणु फ़र्ज़ु आहे वाजिबु। क़िसास जी माना आहे बदिलो। उहो कीअं? आज़ाद जे बदिले में आज़ाद, बाने जे बदिले में बानो, औरत जे बदिले में औरत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण फ़रमाइनि था जेकॾहिं को शख़्स क़तलु थी वञे त उन जे क़ातिल जे वास्ते टे रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो इहो आहे जो हुनखे माफ़ु कनि, उनजा वारिस मक़तूल जा वारिस जेके हुनखे माफ़ु कनि, हिकिड़ो रस्तो इहो आहे। ॿियो आहे त उनखां दियत वठनि या ॾंढ वठनिसि। ऐं टियों रस्तो इहो आहे जो हुनखां क़िसास वठनिसि। यानी क़त्ल जा क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो आहे क़त्ल अमद यानी क़त्ल जो इरादो करे ॾिठो ऐं हथियार बि अहिड़ो खयाई जंहिं हथियार सां माण्हू मरी सघे थो, इहो क़त्ल अमद आहे। शरीयत जे अंदरि इन क़ातिल जे लाइ क़िसास। ऐं उनखां ॿिया क़िस्म बि आहिनि। क़त्ल ख़ता आहे, यानी ख़ता हणे पियो कंहिं जानवर खे धकु त माण्हू खे लॻी, इन जे अंदरि क़िसास न आहे, इत्फ़ाक़ आहे। या ईअं चइजे त एक्सीडेंट थिए थो पियो, एक्सीडेंट जे अंदरि बि क़िसास न थींदो, छोकी इत्फ़ाक़ी मामिलो। पर जे ॼाणी वाणी हणी थो कंहिंखे क़तलु करे थो वञे त पोइ इन में शरई क़िसास आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमायो त शरीयत जे अंदरि मोमिन जे लाइ, मुस्लमान जे लाइ टे रस्ता आहिनि। हिकिड़ो या हुनखे माफ़ु करे छॾण जा वारिस जेके शरई वारिस आहिनि, इन जो परे वारो माइटु माफ़ु करे, ईअं न जंहिंजो वरसो लॻे थो शरीयत में, भली जंहिंखे चइबो आहे, उहो जेकॾहिं माफ़ु करे थो क़ातिल खे त उन खां माफ़ु थी वेंदो, उनखे बाक़ी किफ़ारो पवंदो हुनजे मथां क़त्ल। बाक़ी उनखां क़िसास मटे या त दियत भरे ॾे, दियत माना ॾंढ भरे ॾे। उहो माण्हू जो आहे दियत शरन केतिरी आहे, यानी 100 ऊठ शरीयत जे अंदरि 100 ऊठ। जेकॾहिं केरु माण्हू कंहिंखे क़तलु करे वञे थो ॼाणी वाणी, या त हुनखां क़िसास शरीयत में वरितो वञे, क़िसास न त इन जे मथां माइट राज़ी थियनि था त असांखे दियत वठी ॾियो, त शरई जेका दियत आहे न इंसान जी, यानी उहा आहे 100 ऊठ। उन में 25 ऊठ 1 साला हूंदा, 25 ऊठ वरी 2 साला, 25 ऊठ वरी 3 साला, वरी 25 ऊठ 4 साला, यानी 4 क़िस्मनि जा ऊठ। पर असां वटि त हाणे ऊठनि जो ज़मानो कोन्हे को, हाणे उनजी क़ीमत लॻाइबी, केतिरी क़ीमत लॻे थी पई, यानी उनजी उहा क़ीमत उनखां अदा करणी पवंदी। सुञो हुजे, अमीर हुजे, कीअं बि हुजे, यानी दियत उनखे पूरी ॾियणी आहे। ऐं दियत जे अंदरि वारिस जेकॾहिं कमो पेश कनि था इहो अख़्तियार हुजे आहे, पर दियत शरई आहे, यानी इंसान जी वॾी क़ीमत आहे, ऐं उनखां दियत पूरी वठिजे। ऐं 3 नंबर में जेकॾहिं माफ़ु कनि त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजो इरशाद बि आणे थो पियो, फमन उफ़िय लहू मिन अख़ीहि शैउन व इत्तिबाउन बिल मअरूफ़ व अदाउन इलैहि बिइहसान। जेकॾहिं केरु पंहिंजे भाउ खे का शइ माफ़ु करे थो त पोइ ताबेदारी करणु आहे भलाईअ सां ऐं अदा करणु आहे सिर्फ़ु हुनजे इहसान सां। त तोखे ज़िंदगी बख़्शे ॾिए थो पियो, तोखे ज़िंदगी ॾिनई, हाणे तोखे दियत जे अंदरि कीॿाइणो न आहे, बल्कि पूरी जो पूरी हुनखे दियत अदा करे ॾियणी आहे।
इन शरीयत जे अंदरि सॾिबो आहे आकिला। आकिला हुनखे चइबो आहे त कातिल जा जेके बि शरई मिछ में लॻनि था, शरई उठाट मारोट सोट, उन्हनि खां बि मिल्कियतूं खसी करे उनजी दियत मिले। यानी इंसान खे जो तहफ़ुज़ कीअं कबो, दियत में ईअं कोन पवंदो। यानी आकले जे मथां पूरे ख़ानदान जे मथां वदियत पवंदी। जो सुञो आहे, चोर हुयो, माण्हू मारे विधा आहिनि, हुन वटि त का हुई कोन्हे, ढोरी कोन्हे, खाराए ॾिठो, हुनखे पूरे जे पूरे आकले जे मथां वापरींदी। चइबो त बाबा इहो हिननि त ॾोह कोन कयो, हिन छा कयो, हिन हे छो भरे ॾियनि, फलाणे ॾोह कयो आहे, असां छो भरियूं। इस्लाम चए थो पियो त पूरे ख़ानदान जो जेको हुन सां तालुक़ु रहे थो पियो, इहो आकिलो हुन सॼे आकिले जे अंदरि मथां इहा दियत पई शरई आहे। पोइ जेकॾहिं केरु पंहिंजे भाउ खे माफ़ु करे थो त पोइ अदा करणु आहे साण भलाई जे अहसान सां ऐं ताबेदारी करणी आहे। हींअर जो ॾंडो हुनजे मथां पए, पोइ वठी कीबाईंदो, किश्तियूं कराईंदो, जहिड़ो जहिड़ो पियो करे, तोखे ज़िंदगी मिली आहे त हाणे तूं हुन में कुझु बि न कर। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ज़ालिक तख़फ़ीफ़ मिन रब्बिकुम व रहमा, इहा तख़फ़ीफ़ जेका आहे, हल्काई जेका आहे न, तव्हांजे रब जे तरफ़ खां आहे ऐं उनजी रहमत आहे। जेकॾहिं अलाह चाहे हा त क़िसास खां सवाइ ॿियो रस्तो रखे ई न हा, त मर्ज़ी वारो आहे। पर उहा अलाह तव्हांजे लाइ भलाई कई आहे त केरु जेकॾहिं दियत जे मथां राज़ी थिए थो त हुनखे दियत भरे ॾियोसि। जेकॾहिं केरु माफ़ु करे थो त भले उनजो माफ़ु करणु बि क़बूल आहे शरीयत जे अंदरि। यानी इहा कंहिं भलाई कई, उहा रब करीम फरमाई आहे। फरमाए थो फमन इतदा बाद ज़ालिक, रफ़र पोइ जेको शख़्स इन खां पोइ हद खां गुज़रियो, फलहू अज़ाबुन अलीम, पोइ उनजे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। जो माइट राज़ी थी विया दियत जे मथां, या त उहे माफ़ु कयूं तो अरड़ो थी वई, वरी उनखे धमकियूं ॾे, हिकिड़ो मारियो अथई त ॿियो बि मारींदासीं, तव्हां छा कंदव। पर मथां थोरो हिकिड़ो ज़िक्र अचे थो पियो, उहो कहिड़ो आहे, उहो आहे अल हुर्रो बिल हुर्रे वल अब्दु बिल अब्दे वल उनसा बिल उनसा। इन मां मुराद छा आहे? आजे जे बदिले में आजो, बाने जे बदिले में बानो, ऐं औरत जे बदिले में औरत। जेकॾहिं औरत क़तलु करे औरत खे त क़िसास में औरत खे आणिबो, औरत क़तलु करे कंहिं मर्द खे त बि औरत खे क़िसास में आणिबो, मर्द औरत खे क़तलु करे त क़िसास वठिबो मर्द खां। हीअ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो इन करे त बाने जे बदिले में बानो आहे, आजे जे बदिले में आजो आहे, ऐं औरत जे बदिले में औरत आहे। इहो छो फरमाए? इन करे जो उन ज़माने जे अंदरि माण्हुनि जा तबिका ठहियल हुया, तबिका जीअं असांजे दौर में बि ठहियल तबिका। उहे ईअं कंदा, जेकॾहिं आजो माण्हू केरु मारे विझे न कंहिंखे, त पोइ वरी पंहिंजो बानो पेश कंदो, भला तव्हांखे बदिलो वठिणो आहे त बानो मां तव्हांखे ॾियां थो। यानी अहिड़ी तरह सां ॿिए जी जान वठी वरी ॿिए जी जान खे नुक़सानु पहुचाईंदो। या औरत ॾींदो बदिले में, औरतूं ज़ेरदस्त मर्दनि जे, औरत मां ॾियां थो पियो बदिले में, अहिड़ी तरह सां आजो कंदा। या इहो बि उन्हनि वटि रवाजु रखियलु हुयो जो भली क़ौम जो माण्हू जेकॾहिं हुजे त हुनजी दियत डबल, नंढी क़ौम जो माण्हू हुजे त हुनजी दियत डबल। इहा असां वटि सिंध में बि रवाजु आहे न, फलाणो जेको आहे ॾहे सर आहे, ॾहनि मर्दनि जे मटा ताईं मारे थो। पर अलाह ताला हुन रस्म रवाज खे ख़तमु करे पंहिंजे क़ुर पाक जे अंदरि कानून जारी फरमाई त कंहिं छो जो हो हिकु मर्द जे एवज़ में ॿिनि मर्दनि खे मारींदा हुआ की तव्हां नंढी क़ौम आहियो, तव्हांजा ॿ मर्द, असांजो ऊची क़ौम आहियूं न, असां वॾेरा आहियूं, असां सरदार ऐं नवाब आहियूं। अलाह ताला उन रस्म खे ख़तमु कयो हिन आयत जे ज़रिए सां त जान जे बदिले में जान वठो, ॿिनि जान वठण जी का ज़रूरत न आहे। जंहिं क़तलु कयो आहे उनखां वठो, छो जो हीअ सभु हरबा, हीअ सभु जेके रस्ता उन्हनि इन करे इख़्तियार कया हुआ पंहिंजी जान खे बचाए, वरी बि कंहिं ग़रीब खे जे घर खे ॿाहि ॾियनि, वरी बि कंहिं ग़रीब खे पेश कनि पिया। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात कातिल खां सवाइ ॿिए कंहिंखे पकड़णो न आहे जंहिं क़तलु कयो आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर जे अंदरि हिकिड़े शख़्स खे 7 माण्हुनि मारियो, 7। पोइ क़ुर पाक जी आयत हुई न, अन नफ़्स बिन नफ़्स, जान जे बदिले में जान। हाणे कीअं कजे इहो फ़ैसिलो? अलाह ताला जान जे बदिले में जान आहे। हज़रत उमर फारूक 7 ई क़तलु कराए छॾिया, 7 ई कातिल। ईअं न, इन में इमामनि जो इख़्तिलाफ़ु आहे जेके 7 ॼणा मारनि था पिया त कंहिंखां क़िसास वठिजे। जंहिं शुरूआत कई आहे उनखां वठिबो घटि, त पहिरियों धकु हिन आयो आहे। पर हाणे इन जॻह ते त हर कोई ईअं चवंदो न, मां न आहियो, पहिरियों हिन आयो आहे, हुनखे हिन आयो आहे पहिरियों, ईअं बि त थी थो सघे न। त पोइ क़िसास पोइ इन सूरत जे अंदरि इमाम अबू हनीफ़ा वटि पोइ दियत में इहा शइ तब्दील थी वेंदी। जॾहिं साबित नथो थिए त पहिरियों धकु हणंदड़ केरु आहे, जे पहिरियों धकु हणंदड़ फलाणो शख़्स आहे न,
किसास उन खां वरितो जॾहिं आगाज़ इब्तदा गुनाह जो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला खे चयो साहबनि हिकिड़ो माण्हू मारियो तो 7 माण्हू छो क़त्ल कराया पोइ हुन शहर जो नालो मुसल पाण फर्द जेकॾहिं सॼो मुसल मारे हा न हिन शख़्स खे त मां सॼे शहर खे कोरायां हिनखे कहिड़ी ख़बर त इंसान जी जान छा अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻे जेको जुमिलो इरशाद थो फरमाए उहो वॾी हिकमत वारो वॾे राज वारो अल्लाह ताला ॿुधायो वलकुम फिल क़िसास हयातु या उलिल अलबाब लअल्लकुम तत्तकून अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए तव्हांजे वास्ते क़िसास में हयाती आहे क़िसास में हयाती आहे ए अकुल वारो हिकिड़ो त हाणे मरी वियो आहे रब थो फरमाए जे कातिल खे मारियो ॿी जान खे बि रब ट्राए थो कयो हिकिड़ो त ज़ियान थियो हाणे ॿी जान बि ज़ाया थिए पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन राज़ खे हिन लफ़्ज़नि में इरशाद फरमाए वलकुम फिल क़िसास हयातु या उलिल अलबाब लअल्लकुम तत्तकून क़िसास जे अंदरि तव्हांजे वास्ते अकल वारो हयाती अथव मां अलाह माराया नथो बल्कि मां हयाती थो ॾियां भोला कीअं ॾिस हिकिड़े माण्हू खां जेकॾहिं लाज़िम उनजे मथां क़िसास आहे शरई कानून मूजिबि त उहो ॿिए खे माण्हू खे मारींदो हाल त उनजे हथ हज़ारे हयातियूं बची वयूं सभई हयातियूं बची वयूं न हो यानी अलाह ताला क़िसास में आहे तव्हां अंदाज़ो लॻायो त जंहिं मुल्क जे अंदरि क़िसास आहे खून जो बदिलो खून आहे उन मुल्क में क़त्ल नथा थियनि हयाती आहे उते माण्हू किथे था क़त्ल थियनि पर जिथे क़िसास आहे ई कोन हिकिड़ो माण्हू अलाए केतिरनि माण्हुनि खे मारे छॾियो जो क़िसास न आहे न ख़ुदा त क़िसास में हयाती अथव क़िसास में हयाती अथव जेकॾहिं ज़िंदगियुनि खे तहफ़ुज़ ॾियणो आहे त अलाह जे क़ुर जे मथां अमल करिणो आहे पर जेकॾहिं असां वटि इस्लामी कानून कोन्हे क़त्ल जो बदिलो क़त्ल न आहे हा पर पोइ ॾिस त छा हालत आहे हिकिड़ो माण्हू मरे थो त वरी ॿिया उथनि था त 2 मारे था वञनि वरी उहे उथनि था त वरी 3 था मारे अचनि वरी उहो उथनि था त 10 था मारे अचनि हाणे इंसानियत जो नुक़सानु थियो न पर जे क़िसास हुजे हा त घणियूं हयातियूं बचनि हा ख़ुदा जो राज़ आहे न हिन में रब त क़िसास में हयाती अथव मथां ईअं सम्झो त रब तव्हांजे लाइ कानून फरमाए त खून जो बदिलो खून आहे हिकिड़ो त मरी वियो आहे वरी अलाह ॿियो चोथो माराए ॿिए खे चोथो कोराए रब त फरमाए इनखे इन करे थो कोरायां जो हयातियूं महफ़ूज़ तॾहिं रहंदियूं जॾहिं क़िसास हूंदो न क़िसास न हूंदो त हयातियूं महफ़ूज़ कीअं रहंदियूं यानी असां वटि जेको कानून आहे न असां पाकिस्तान में न इस्लामी आहे न अंग्रेज़नि जो आहे अंग्रेज़नि वारो जेको कानून आहे किताब अंग्रेज़नि वारा उन ते बि अमल न आहे इस्लामी जेको क़ुर जो कानून हदीस पाक जो आहे उन ते बि अमल न आहे असां विच मां अहिड़ो रस्तो इख़्तियार कयो आहे जो तबाही बर्बादी आहे ॿियो कुझु आहे ज़िंदगियूं तबाह थियनि थियूं बाक़ी इंसाफ़ अदल मिले ई कोन्हे ऐं इहे ई क़ौम जी तबाही जूं निशानियूं मुल्क तबाह ऐं बर्बाद नाइंसाफ़ी जे करे थींदा आहिनि ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इंसान खे अदल ऐं इंसाफ़ सेखारे थो पियो त इंसान क़ुर पाक मां सिख जो तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजी माल तुंहिंजी इज़त जो तहफ़ुज़ जेको आहे अलाह जे कानून में रखियलु आहे त ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात हिन हिकिड़ी आयत मुबारक जे अंदरि असांखे सॼो कानून क़िसास जो सम्झाए थो पियो अहिड़ी तरह सां हलायो त तव्हांजी ज़िंदगियूं महफ़ूज़ हूंदियूं ऐं ॿिए जो खून हारण खां बि तव्हांजो हथु ॾकंदो हा छो जो क़िसास जे अंदरि त माइट मर्ज़ी वारा आहिनि न छॾण था क़िसास वठंदासीं इहो पावर ग़रीब खे बि आहे रुॻो अमीर खे न आहे त मां बदिलो वठां न इहो उन ग़रीब में बि आहे तॾहिं त ज़िंदगियूं महफ़ूज़ थींदियूं न छो जो क़त्ल ख़ुदा वटि कबीरो गुनाह हलाल पर ॼाणी मानी अॻिते आहे त मुबारक आहे जेकॾहिं ॼाणी मानी कंहिंखे मारे थो त पोइ कुफ़र आहे पोइ कीअं ॼाणी मानी हिनखे जेको मां मारियां थो हिन में मूंखे को गुनाह न थियो इहो जेकॾहिं अक़ीदो रखी त पोइ काफ़िर थी इंसान जे मारण में रत जो फुड़े वहाइण में बि गुनाह आहे ज़ख़्मी करण में बि गुनाह आहे जंहिं जान जी हिफ़ाज़त कयो ॾिसो त ज़बान जेका इंसान जी आहे ज़बान इन ज़बान सां इंसान जेकॾहिं कंहिंखे इज़ा पहुचाए उहो बि कबीरो गुनाह आहे हे त रत थो वहाए हे त माण्हुनि खे कुचले थो कोए थो पियो हे त वॾो ज़ालिम आहे ज़ालिम जे मथां अलाह जी लानत आहे त इन तमामी बुराइनि खां निजात जो जेको ज़रियो आहे न उहो अलाह जो क़ुर पाक आहे उनजो कानून आहे जंहिंमें अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मुसलमाननि खे मोमिननि खे पूरो तहफ़ुज़ अता फरमाए अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ममा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह ख़ुदा